दोस्तों ॿार जीअं मुछ जो वार जिते घुमाईंदा उते ई घुमंदो। बाल मन जी इहा ई आहे ख़ासियत कि तव्हां जेको सेखारींदा हू उहो ई सिखंदो। त छो नथा तव्हां उन्हनि खे सेखारियो सिंधी, छो नथा उन्हनि सां ॿोलियो ऐं उन्हनि खां ॿोलायो था सिंधी। ॿुधायो कि तव्हां सां कहिड़ो धोखो सिंधी ॿोली कयो, जेको कि पाण जो इतिहास विसारे करे बि तव्हां अहिड़ो बदिलो पिया वठो। सोचो कि हिकु ॾींहुं तव्हां बि मथे वेंदा, साईं झूलण जे अॻियां हाज़िरी लॻाईंदा। कॾहिं सोचियो अथव अहिड़ो कर्म कंदा त साईं झूलण सां कीअं पंहिंजी अखियूं मिलाईंदा? हू पुछंदो, साईं झूलण तव्हां सां पुछंदो कि जंहिं समाज तव्हांखे पढ़ाई ॾिनी, खूब रूप रंग ऐं बाडाई ॾिनी, खूब मान ऐं सम्मान ॾिनो, कारोबार घर बार जो दान ॾिनो, हुन ही सिंधी समाज खे, सिंधियत खे तूं विसारे वेठो आहीं। हू सिंधियत जंहिं तोखे सुठी सवाटी ज़िंदगी ॾिनी, उन सां ई पंहिंजो मुंहुं मोड़े वेठो आहीं। जंहिं थाली में तूं खाई थो, अरे सिंधी जंहिं थाली में तूं खाई थो उन में ई टुंग करे, न चाड़ पाण ते कर्ज़। सिंधी थी जेको सिंधियत न वधाए, मुंहिंजी नज़रुनि में हू आहे समाज जे लाइ हिकिड़ो मर्ज़। पंहिंजी अमड़, पंहिंजी मातृभाषा खे ज़िंदो रखण ई आहे तुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों फ़र्ज़। हथ जोड़े शीश निमाणी वेनती सां अजी संजय मंगनानी तव्हांखे करे थो अर्ज़ कि पंहिंजी मातृभाषा खे कॾहिं न विसारियो। अगरि तव्हां इहो कंदा त इहो सिर्फ़ु तव्हांजे लाइ न, तव्हांजी अचण वारी पीढ़ी जे लाइ बि हिकिड़ो अभिशाप थी वेंदो। तव्हां सिंधी आहियो ऐं सिंधियत खे विसारींदा त इहो तव्हांजी अमड़, पंहिंजी मातृभाषा, पंहिंजी माउ जे लाइ हिकिड़ी दगा आहे, हिकिड़ो धोखो आहे, हिकिड़ो दोगलोपन आहे। तव्हां सां हिकिड़ी निमाणी वेनती आहे कि अॼु जी तारीख़ में अगरि सिंधियत वधाइणी आहे तव्हांखे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे, डिजिटल मीडिया। तव्हां ॿुधायो को आहे हिकिड़ो रस्तो जंहिंमें तव्हां हिकु साण हज़ारनि ताईं पहुची था सघो? हीना शहदादपुरी तव्हांखे शत नमन आहे असांजो कि तव्हां अहिड़ो प्लेटफॉर्म तयारु कयो आहे जंहिंमें असां जहिड़ा सिंधियत जे लाइ कुझु चई था सघनि, पंहिंजे मन जी भड़ास कढे था सघनि।